समारोह में ज़मींदार जे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿिन हारियुनि खे उमिरि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। 2.5 साल अॻु ज़मींदार नज़र मोहम्मद कपरी जे क़त्ल केस जो फ़ैसिलो अची वियो। एडिशनल सेशन जज 1 उमरकोट जी अदालत ॿिन जवाबदारनि शामू कोहली ऐं आयडन कोहली खे उमिरि क़ैद ऐं ₹1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। 2.5 साल अॻु समारोह थाणे जी हद ॻोठ कंबर ख़ान कपरी में मक़तूल नज़र मोहम्मद कपरी खे संदसि हारियुनि शामू कोहली ऐं आयडान कोहली कुआड़ियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो हो। मक़तूल जे भाउ सिकंदर कपरी समारोह थाणे ते केस दाख़िल करायो हो, जंहिं ते उमरकोट जी अदालत में केस 2.5 साल ताईं हलंदो रहियो। अदालती फ़ैसिलो मक़तूल जे वारसनि जा बयान, शहादतूं ऐं शाहिदियूं पेश कयूं वयूं। केस जी पैरवी एडवोकेट सदाम कालरो कई। अदालत ॾोह साबित थियण ते ॿिन्ही जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं लख रुपयनि जी सज़ा ॿुधाई। सज़ाबद जवाबदारनि खे जेल हवाले कयो वियो। अदालती फ़ैसिले ते मक़तूल जे वारसनि जो इज़हार इत्मीनान। मक़तूल जे भाउ सिकंदर कपरी चयो त इंसाफ़ मिलियो, असां अदालत जा शुक्रगुज़ार आहियूं। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। वधीक ताज़ा तरीन ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो सोशल मीडिया सेंटर सिंध ऐं पोस्ट खे लाइक कमेंट करे शेयर कंदा।